सकरन ख़लीफ़ा अव्वल हज़रत सैयदना सिद्दीक़ अकबर रज़ी अल्लाह तआला अन्हु जी शान में जामे मस्जिद गुलज़ार हबीब सकरन में अल्लामा शाह ज़ेब मदनी जी मेज़बानी हेठि शान सैयदना सिद्दीक़ अकबर कॉन्फ्रेंस जे मौज़ू ते इज्तिमा मुनक़द कयो वियो, जंहिंमें सकरन शहर खां सवाइ मुख़्तलिफ़ इलाक़नि मां आलिमनि, हाफ़िज़नि ऐं मज़हबी शख़्सियतुनि खां सवाइ शहरियुनि पिणु वॾे अंग में शिरकत कई। इज्तिमा जे महिमान ख़ास ऐं मुल्क जे नामियारे आलिम दीन हज़रत अल्लामा मौलाना मुफ़्ती समर अब्बास क़ादरी अत्तारी बयानु कंदे चयो त सैयदना सिद्दीक़ अकबर जो शान इस्लामी तारीख़ में आला ऐं उत्तम बयानु कयो वियो आहे। पाण समूरी ज़िंदगी जेको बि कमु कयो अल्लाह साईं जी रज़ा जे ख़ातिर कयो। हुन चयो त आलिमनि सां गुरनि इहो पिणु लिखियो आहे त अल्लाह साईं जी ज़ात अबू बकर सिद्दीक़ खां ग़लति कमु उन करे बि न करायो जो सैयदना सिद्दीक़ अकबर संदसि महबूब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो यार हो। अल्लामा समर अब्बास मदनी वधीक चयो त सैयदना सिद्दीक़ अकबर जॾहिं हज़रत बिलाल हबशी खे ग़ुलामी मां ख़रीद करे आज़ादु कराइण बाद हज़ूर सरवर काइनात सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन जी बारगाह में हाज़िर थियो त आका करीम फरमाए त सिद्दीक़ मूंखे ॿुधाए हा त बिलावल जी ख़रीद में मां बि कुझु पैसा मिलाए भाईवार थिया हा, जंहिं ते सैयदना सिद्दीक़ अकबर जिन फरमाए तो या रसूलल्लाह अवां भाईवार न बल्कि मालिक आहियो, अवां असांजा हबीब आहियो। उन चयो त सलामतियूं हुजनि अमीर अहल सुन्नत मौलाना मोहम्मद इलियास क़ादरी ते जिन पंहिंजतनि पाक ऐं चइनि यारनि जी अक़ीदत असांजी नस्ल ऐं ज़हननि में दाख़िल कई आहे। उन खां अॻु कॉन्फ्रेंस जे मेज़बान अल्लामा शाह ज़ेब मदनी आयल महिमाननि जो आदरभाव करे खेनि लुंगियूं पारायूं। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।